बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि शक़ारपुर जा नौजवान सोशल वर्कर ग़ुलाम हुसैन जतोई साहब जिन सां असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। ख़ासि तौर ते शक़ारपुर ज़िले में ऐं खानपुर तालुक़े में जेको क़बीलाई झेड़ा हलनि था, क़बीलाई झेड़नि जे हवाले सां असीं मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं त आख़िर इन्हनि क़बीलाई झेड़नि जो ख़ात्मो छो नथो अचे, इन क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। हितां जी ज़िलई इंतिज़ामिया समेत जेके असांजा जेके सरदार आहिनि, भोतार आहिनि, वॾेरा आहिनि, उन्हनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे, सिविल सोसाइटी खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे, इन मजमूई सूरत ते साईं सां असां ॻाल्हाईंदासीं। साईं भाऊ ग़ुलाम हुसैन, असांखे तव्हां ख़ासि तौर ते असांखे इहो ॿुधाइजो त शक़ारपुर ज़िले में गड़ी यासीन तालुक़े में, लखी तालुक़े में, खानपुर तालुक़े में जेके क़बीलाई झेड़ा हलनि था, उन्हनि जो असुलु कारण छा आहे, छा सबबु आहे जेको रोज़ानो जेको आहे रतोशान जो सिलसिलो हले थो ऐं रुकिजे नथो। ऐं ख़ासि तौर ते खानपुर तालुक़े में जेको सईद खानाणी कमालाणी जतोई में जेको बिरादरी में झेड़ो हले थो, रोज़ानो जेको आहे खून रेज़ी थी आहे ऐं इलाही को जंग जो मैदान बणियलु आहे। आख़िर कहिड़ा वजूहात आहिनि, कहिड़ा हथ आहिनि इन्हनि झेड़नि जे पुठियां, इहो सॼी असांखे डिटेल तफ़सीली असांखे आगाह कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। असुलु ॻाल्हि इहा त असुल में सभ खां पहिरियों त जहालप आहे असां वटि, तालीम जो त बिल्कुलु फुक़दान आहे। उन खां पोइ माण्हू कुझु ॻाल्हियुनि ते विड़ी था पवनि। उन में असुलु इंतिज़ामिया उनखे माण्हुनि खे डर थी ॾेई छॾे, उन शइ ॾे तवजो ई कोन थी करे, उन पासे ॾे ॾिसे ई कोन थी। माना जेकॾहिं को सुवाल थो कजे, को एतिजाज थो कजे इंतिज़ामिया खां, पुलिस खां, त से क़बीलाई झेड़ो आहे। बाबा हाणे क़बीलाई झेड़ो त आहे, उहो असां बि सम्झूं था, पर हाणे छा क़बीलाई झेड़े में इंसानी ज़ात जो क़तल थो थिए, इंसान रोज़ मरनि था, हीअ हिकिड़ी दहशतगर्दी आहे। उन ॾे न हुकूमत थी ॾिसे, न हितां जा चूंडियल नुमाइंदा था ॾिसनि, न हितां जा अमीर था ॾिसनि, कोई बि माण्हू उन शइ ॾे तवजो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। त बाबा हिकिड़ो हाणे मिसाल का विढ़िया, हाणे अॼु असांखे हिते इतलाह हाणे मिली आहे त जतोई बिरादरी में अॼु बि को झेड़ो थियो आहे, उन खानपुर जे पासे ॾे, उते हिकु अलाए ॿ माण्हू को मिस थी विया। तव्हांखे ॿुधाए केतिरो न हिकिड़ो ज़ुल्म आहे। उन्हनि जे अमड़नि खां पुछो, उन्हनि जे माउरुनि भाइरनि खां पुछो, पीउ माउ खां पुछो। असां मुसलसल अॼु 6 महीनो आहे, 8 महीनो आहे, इन शइ ते एतिजाज कंदा था अचूं, असां अपील कंदा था अचूं हुकूमत खे, सरदारनि खे, चूंडियल नुमाइंदनि खे, पुलिस खे, SP खे। ऐं असांजी तमामु वॾी उमेद हुई तनवीर अहमद तुंजू साहिब में त हू ज़िले शक़ारपुर में लॻो आहे त क़बीलाई झेड़नि जो ख़ात्मो ईंदो, पर उहो क़बीलाई झेड़नि में हिन महिल ताईं कोई बि अहिड़ी शइ नज़र न आई आहे। ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि चवंदासीं त SP साहिब अचण सां अॻुवाई पर तव्हां उन में तमामु घटिताई आई आहे, उहा शइ रुकिजी वई आहे। ऐं स्ट्रीट क्राइम उहे कुझु शयूं रुकिजी वियूं आहिनि। हाणे बाक़ी आहे ॻाल्हि रही इहा त क़बीलाई झेड़नि जे ख़िलाफ़ु उहो छो नथो SP साहिब कार्रवाई करे, जेको हुनखे कार्रवाई करणु घुरिजे। असांजो चाचो चई थियो, मां मुसलसल एतिजाज कंदो आहियां, मुसलसल मां अपीलूं कंदो आहियां, ऐं मां त इहा बि चई चुको हुअमि मुसलसल त बाबा मुंहिंजे चाचे जा जवाबदार गिरफ़्तार थियनि, SP साहिब हुई, तारीख़ ॾे, टाइम ॾे, असां हर ॻाल्हि राज़ी आहियूं। असां मेड़ मिंट ठाही, असां उनखे बि इहा ॻाल्हि कईसीं, पर हाणे मूंखे ॿुधायो त उन शइ ॾे तमामु कंहिं बि माण्हू जो कोई ध्यानु आहे ई कोन। जीअं हाणे सो मिसाल इलेक्शन ईंदी त उन में सभई चूंडियल नुमाइंदा माण्हुनि जे दर दर ते वेंदा आहिनि, तमामु वॾा काफ़िला करे। जीअं मां सम्झां थो इहे ई मेड़ मिंट काफ़िला करे वञनि माण्हुनि ॾे, त मां सम्झां ठही वेंदा। ऐं सुंद हुकूमत इन शइ जी ज़िमेवार आहे, छो त सॼो आहे कमु स्टेट जो, हुकूमत जो। असां वटि हुकूमत आहे। ऐं साईं मुराद अली शाह साहिबु इहो बि चयो त मां सरदारनि ते हिकिड़ी कमेटी ठाहींदुमि, ऐं जेका हिन महिल ताईं उहा कमेटी बि कोन ठही, हिन महिल ताईं उहा उते जूं तूं ॻाल्हि रहिजी वई आहे। ऐं उन खां पोइ मां त अॼु तव्हांजे चैनल जे तवसुस सां अपील कंदुमि पाक आर्मी खे, ऐं त हू अची हिन में ऑपरेशन करे, SP शक़ारपुर सां गॾिजी करे SP साहिब उन खां मदद वठे, ज़िले शक़ारपुर लाइ ख़ासि करे रोज़ इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं। ऐं जीअं इहो ख़तमु थी वञे, आर्मी खां सवाइ मां सम्झां ॿियो हल कोन्हे। ॾिसो सिर्फ़ु हिते जतोई जो झेड़ो हिकिड़ो न आहे नी, हिते बिजाराणी तेगाणी 2010 खां वठी झेड़ो आहे, 11-12 साल थी विया आहिनि बिजाराणी तेगाणी जे झेड़े खे। खरोस ऐं ओढा हिते ॻड़ी आहे सीन में, इनखे मां सम्झां 10-12 साल थी विया आहिनि खरोसनि ऐं ओढनि जे झेड़े खे बि। मां उन्हनि जे बि चङनि खे ऐं मौज़ूदनि खे अपील कंदुमि, मां हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे बि ख़ुदा जो वास्तो ॾींदुमि। ऐं ख़ासि करे ॾिसो त हाणे कल्ह टियों रोस्तमा में एतिजाज थियो आहे क़बीलाई झेड़नि जे हवाले सां। अदी महनाज़ महर ऐं अदा अब्दुल मालिक महर साहिब जन उनखे जसूं हुजे त तमामु अवामी तहरीक जा साईं जो ज़फ़र चनू साहिब हुयो, ऐं असांजा दोस्त हुया, मज़लूम अवामी इत्तेहाद सिंध जो चेयरमैन मोहम्मद हकीम फ़क़ीर हुयो, ऐं तमामु घणा माण्हू
उन में शिरकत कयूं इन क़बीलाई झेड़नि जे हवाले सां असां हुयासीं त असां सभई इहे रड़ियूं था कयूं त क़बीलाई झेड़नि जे हवाले सां क़बीलाई झेड़ा ख़तमु कराया वञनि, असांजे ज़िंदगियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हाणे जहिड़ो कानपुर खां परे उॾाया परेशान हिते जेके शहर में रहूं था शरीफ़ मिसकिन माण्हू रड़ियूं कयूं था, हाणे साह मुठि में असां सभिनि जो आहे। हाणे असांखे सम्झ में नथी अचे त असां रस्तो कहिड़ो रहूं। असां वटि रस्तो हिकिड़ो ई आहे, पाक आर्मी रेंजर्स खां SP साहब मदद वठे ज़िले जे लाइ ऐं पाक आर्मी अचे ऐं जेकॾहिं मां सम्झां थो पाक आर्मी ईंदी त 2 ॾींहंनि में हितां जो ठाह थी वेंदो ऐं उन्हनि धुरनि खे पाबंद कनि। उतां जे जेके माण्हू आहिनि जेके नथा धुरियूं ठहनि उन्हनि धुरनि जे ख़िलाफ़ उहा कार्रवाई कई वञे, उनखे पाबंद करे फ़ैसिलो ॾींदो वञे। अच्छा भाऊ, जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त पाक आर्मी जे हवाले सां ठीकु आहे, पाक आर्मी इहो हिकिड़ो अलॻि ऑप्शन आहे, पर असां इहो था चऊं त जीअं नासिर आफ्ताब जे दौर में हिकिड़ो प्लान जोड़ियो वियो, स्ट्रेटजी जोड़ी वई हुई, प्लानिंग कई वई त क़बीलाई झेड़नि जो जेको आहे ख़ात्मो कयो वेंदो, धुरनि खे पाबंद कयो पियो वञे। उन टाइम ते काफ़ी इहे फ़ैसिला थिया, गड़िया सिंह तालके में बि बिरोई जा जेके मसइला हुया। हिन वक़्त जे इस्टेब्लिशमेंट खे शिकारपुर जी ज़िले इंतिज़ामिया खे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे? छाजे कारण त इहो ट्राइबल जेको ज़िलो आहे, क़बीलाई ज़िलो आहे, हिते सरदार ऐं भोतार जेके आहिनि उन्हनि जी गिरप तमामु मज़बूत आहे। ॾिसो या त उन्हनि भोतारनि ऐं उतां जे अमीरनि खे पाबंद कनि। SP ॾिसो मालिक आहे ज़िले जो, SP साहिबु उनखे पाबंद करे, उनखे चए उन सां हिक ॿिए सां मीटिंग कनि वेही करे त बाबा हिनखे हल कयो वञे, न त SP साहिबु ॾिसो न SP हाकिम आहे, DC शिकारपुर जो ही फ़र्ज़ु आहे। असुल में ॾिसो न जेका बि इहा शइ आहे DC साहिब जी बि न अचे थी त इहा शइ चए जां मां सुप्रीम कोर्ट सुओ मोटो नोटिस वठे इन शइ जो, इन ही दहशतगर्दी आहे। ही रोज़ 8 माण्हू 9 माण्हू क़तल था थियनि, 2 माण्हू 4 माण्हू रोज़ जे बुनियाद ते शिकारपुर में केतिरा माण्हू तव्हां अंदाज़ो लॻायो था क़तल था थियनि। छा ही इंसानियत जो क़तल न आहे? हे सोसाइटी खे ही माण्हुनि खे ही ॾिसो, जेकॾहिं मां तव्हांखे ज़िक्र हिकिड़ो कयुमि रोस्तमम हुयासीं बि इहो सिविल सोसाइटी जा आमतूं असांजा ग़रीब माण्हू जेके हिक ॿिए जो दर्दु आहे, हितां जे अमीरनि खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि हुकूमत खे कोई असांजो दर्दु न आहे। बहरहाल SP शिकारपुर जंहिं महिल हिते आयो हो तनवीर अहमद तुनू ऐं हिकिड़ो बहादुर मां चवां थो SP हुयो आहे ऐं हुन जे अचण सां उहे लोफर टाइप जा माण्हू गुम थी विया, उहे हिते नज़र ई कोन पिया अचनि। हिकिड़ो हुनजो सुठो कारकिरदगी आहे ऐं जीअं ॾिसो त ॾोहनि ते धाड़नि ते मां चयुमि जेको अॻवाई बराए तामन हो SP साहिब जे अचण खां पोइ हू कंट्रोल थी चुको आहे। पर हाणे SP साहिब खे हिकिड़ी ॻाल्हि जी ज़रूरत आहे, सिर्फ़ु हाणे उन झेड़ींदड़ धुरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि माण्हुनि खे पाबंद करे। SP मालिक आहे, स्टेट खां कोई ॾाढो न आहे, हुकूमत खां कोई ॾाढो न आहे, रेंजर्स खां मदद वठनि, आर्मी खां मदद वठनि, वठी यार हिते पूरे ज़िलो रत जूं नंदियूं थियूं वहनि। मां ख़ुदा जो कसम थो खणी चवां त असांजे खानपुर वारे इलाइक़े में जतोई बिरादरी में उते नोगो एरिया कश्मीर फ़लस्तीन खां वधीक ज़ुल्म आहे, न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि यार। ऐं वॾी ॻाल्हि इहा जेके बि जतोई पाड़ा उड़नि था उन में सैद खानाणी हुजे, कमालाणी हुजे, अतराणी हुजे, गौराणी, दोदाणी, उहे असां पाण में आहियूं, हिक ॿिए जा रिश्तेदारियूं आहिनि, मामा भाणीजा माना हिक ॿिए जा उबज़ा था कटियूं, हिक ॿिए खे था क़तल कयो वञे, पंहिंजो खून असां पाण था कयूं यार। ही किथां जी इंसाफ़ आहे? ख़ुदा हिकु ॾिसे थो त असां इहा मुसलसल पहिरीं ॾींहं खां वठी इहे रड़ियूं कंदा आया आहियूं, पंहिंजी बिरादरी खे बि असां अपील कई आहे। ऐं मां त हाणे ॾिसो अॼु तव्हांजे हिन तवसत सां अपील कंदुमि चीफ सरदार फ़तेहमद ख़ान जतोई साहिबु आहे उनखे ऐं मीर अब्दुल हुसैन ख़ान खे ऐं उनखां पोइ मुर्तज़ा ख़ान जतोई साहिब जन खे त हू बि वॾा आहिनि बिरादरी जा आहिनि, उनखे लियाकत जतोई साहिबु आहे। सभिनी खे मां अपील कंदुमि ख़ुदा जे वास्ते खानपुर में जेको जतोई बिरादरी में रत जी नदियूं हलनि थियूं, रत जी गेम हले थी, इनखे बंदि करायो वञे ऐं वस वारा। ऐं मां इहो चवंदुमि सिविल सोसाइटी साफ़ बिरादरी खे त हू पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं ख़ुदा जो उन्हनि खे बि वास्तो आहे असांजे बचनि ते रहम कनि। हिन वक़्तु तमामु हालात ख़राबु आहे, अञा अॼु खां पोइ तमामु हालात ख़राबु थी वई आहे, न असांजा बचड़ा पढ़ी सघंदा, न असांजा साईं तव्हांखे मां ॾाढी तरह ॻाल्हि ॿुधायां पढ़ी ऐं जेको ॿियो त बची सघिया, ॻोल्हनि में त मरदा ई मरदा, पर हिन वक़्तु बुख बदहाली ते मरदा, अटो माण्हुनि वटि कोन्हे, जेके सारियूं थियूं आहिनि कुझु हिन वक़्तु माण्हू उते हिक ॿिए सां हथियार झले बीठा आहिनि। हाणे उहे सारियूं कीअं खणंदा, अटो हन कीअं खाईंदा, दवा गोरियूं माण्हुनि वटि कीअं पुॼंदियूं, माण्हुनि खे का सहूलियत आहे कोन। इंतिज़ामिया ऐं सिविल सोसाइटी ऐं हितां जा असांजा जेके बि इदारा आहिनि, मुंहिंजी उनखे अर्ज़ु आहे ख़ुदा जे वास्ते असांजे जेको क़बीलाई झेड़ा आहिनि इहे ख़तमु कराया वञनि। अच्छा, ये जो तव्हां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कई त उते जेको आहे तमामु नोगो एरिया बणियल आहे ऐं सारियालो फसल बि जेको आहे माना उहो त माना इहो कटाईअ में मसइलो थींदो, इहे इशूज़ आहिनि। त इन्हनि पंहिंजे ख़ुदि जतोई बिरादरी जे अंदरि कंहिं जेको आहे माना अमन अमान जे तरफ़ या ठाह जे तरफ़ कंहिं जेको आहे कोशिशूं न वरितियूं आहिनि?
साईं ॾिसो असां त मुसलसल तव्हांखे ख़बर आहे त शयूं में वठि वञनि पूरे सिर्फ़ु जतोई बिरादरी लाइ न पर जेतिरे बिरादरी आहिनि पूरे सुन में शिकारपुर ज़िले में जहिड़ा आहिनि असां हर जाइ ते उते मेड़ा काफ़िला बि खणी विया आहियूं ऐं असां कोशिशि बि कई आहे। हाणे ॾिसो न जेकॾहिं मां सम्झां थो इंतिज़ामिया ऐं मिली करे सभई तुंहिंजा चूंडियल नुमाइंदा उन शइ ते स्टैंड वठंदा ऐं उन शइ खे ॾिसंदा त हिकिड़े ॾींहं में 2 ॾींहंनि में इहो ठाह थी सघे थो। हिन वक़्तु तमामु वॾो नुक़सानु थी चुको आहे। हींअर बि नुक़सान जा जेके इतलाव अचनि पिया अञा अलाए छा थिए। हाणे आख़िरकार असांजे बचनि खे केरु बचाईंदो। असां ॾिसो अॻ में ईअं हूंदो त न्याणीअ जो एतिरा माण्हू कंदा हुआ। हिन वक़्तु असांजे जतोई बिरादरी में बदकिस्मती मां ईअं चवंदुमि इहा थी आहे करे न्याणियूं घर खां ॿाहिरि निकिरनि था उनखे बि मारनि था गोली हणनि था। उहो बि हुते नंढा मासूम अॻे ॿार माण्हू ॾिसंदा हुआ त एतिरा कंदा हुआ मां न्याणी ऐं मासूम ॿार आहे इहे न कयो। हिन वक़्तु मासूम ॿार अलाए घणा क़तल थिया आहिनि असां शहीद थिया आहिनि। न्याणियूं असांजूं अलाए घणियूं क़तल थियूं आहिनि। यार असांजी न्याणियुनि ते कंहिंखे अहसासु छो नथो अचे हुकूमत खे या हितां जी चूंडियल नुमाइंदनि खे वस वारनि खे सभिनी खे इन्हनि खे किरदारु अदा करणु घुरिजे। अल्लाह खे जवाबु उहे छा ॾींदा जेके ज़िमेवार माण्हू आहिनि। या छा इहो असांखे ॿुधाइजो त टोटल जेके आहिनि उहो घणा जेको आहे माना इन में मर्डर थी चुका आहिनि क़तल थी चुका आहिनि इन बिरादरी में टोटल घणा ॼणा क़तल थी चुका आहिनि ऐं केतिरी ज़मीन गैर आबाद आहे छा मतिलबु आहे केतिरी नुक़सानु हिन वक़्तु ताईं थी चुको आहे। तक़रीबन मां सम्झां अॼु बि जेको अलाए 1 अलाए 2 इहो मरण जो इतलाउ आयो तव्हां सां वेठा हुआसीं हिते ई उहो मां सम्झां 21 माण्हू तक़रीबन जेके मरी चुका आहिनि। नसीबदूं न आहिनि। हाणे हुन में ॾिसो नी गौराणी पाड़ो आहे सेठ खानाणी आहे अतराणी आहे कमालाणी आहे सभई पाड़ा उन में 5-7 पाड़ा अची विया आहिनि नी। कोई बि उते मां चवां थो उन इलाइक़े में महफ़ूज़ न आहे। तव्हांखे ॿुधायां होॾो परियूं हाणे ॿुधो रोस्तम हदम इहे सभु जेको वाक़ियो थियो आहे हिकिड़े थाणे रोस्तम हदम थियो आहे। हाणे हेॾां रोस्तम थाणो आहे वरी हेॾां परियूं मथां ईंदो फैज़ू थाणो आहे परियूं ईंदो कोटशाहू थाणो आहे। हाणे इहे ओरियूं खानपुर आहे। हाणे 4-5 थाणा इहे हमचोरसी बाउंड्री जे विच ते अचनि था लखिया हेॾां। हाणे इन्हनि 4-5 थाणा इन में अचनि था इन 2-3-4-5 किलोमीटर ते इहे कंट्रोल छो नथो थी सघे जेकॾहिं चाहिनि। उन खां पोइ जीअं तव्हां चओ त सारियालो फ़सुलु तमामु घणी ज़मीन उते गैरियाबाद आहे जेका चंद थी आहे कुझु 2-3 जॾहिं बरकनि पंहिंजे घरनि जे वेझो वेझो कई आहे पर मां सम्झां थो हिन वक़्तु हू बि न खणी सघंदा। हिन वक़्तु तमामु खाद खुराक जी शयुनि जो फुक़दान तमामु घणो आहे ऐं अञा वधी वेंदो। हाणे मूंखे ॿुधायो त माण्हू बुख ते मरदा ॻोल्हनि खां अलावा ॿी ॻाल्हि इहा ई आहे त मां तव्हांखे अॻु में ज़िक्र करे वियुमि त इहे बिरादरियूं जेके 4-5 पाड़ा इहे सभु पाण में रत जा रिश्ता आहिनि मामा भाणी जा वेझा वेझा रिश्ता आहिनि हिक ॿिए जा उबज़ा कटनि था। ऐं बहरहाल मां त पाड़े में जेतिरा बि हितां जा मोज़ूज़ अमीर मोतबर आहिनि उन्हनि खे मां अॼु हथ ॿधी अपील कंदुमि अर्ज़ु कंदुमि त ख़ुदा जे वास्ते भला तव्हां ठाहियो असांखे तव्हां कोशिशूं कयो। हिते जीअं हाणे मिसाल ॻाल्हि ॾिसो हुकूमत में हिन वक़्तु इम्तियाज़ शेख साहिबु आहे असां उनखे बि अॼु तव्हांजे हिन चैनल जे तौसु सां अर्ज़ु कंदासीं अपील ख़ुदा जे वास्ते तव्हां सिंध हुकूमत में वज़ीर आला खां को अहिड़ो मथां पुलिस ते या स्टेट ते को अहिड़ी शइ नोटिफिकेशन कढायो जेको जल्द ई रतो शाण बंदि थी वञे ऐं असांजा बचा बची सघनि। ॿियो कुझु न त कम से कम उन माण्हू खे दुआ ॾेई सघूं था। अच्छा हुते लोकल जेका पुलिस आहे हुते रुस्तम थाणो जीअं तव्हां ॿुधायो जीअं जेको आहे फैज़ू थाणो आहे उते हिकिड़ो क़तल मर्डर थिए थो छा उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार थियनि था या पुलिस जो कहिड़ो किरदारु हुते लोकल जेका पुलिस आहे। पता ॾिसो जेकॾहिं उते जवाबदार गिरफ़्तार थियनि हुया त मां सम्झां थो एतिरा झेड़ा ई कोन थियनि हुया कोई बि किथे बि कोई बि न थियो आहे जवाबदार गिरफ़्तार। असुल में इहो आहे त बाबा कबीलाई झेड़नि बाबा कबीलाई झेड़नि जे लाइ हिकिड़ो कानून ठाहियो ठीकु आहे जेको बि करे थो हो धुर हूअ धुर जेके जेके धुरूं आहिनि इन में इनवाल्व उनखे ॾिसो त प्रेशर ॾेई करे माण्हू वठी करे उन्हनि खे तव्हां हिकु टेबल ते विहारे करे तव्हां उनखे ठाह कयो जेको नथो बीहे त बाबा मां नथो बीहां तूं नथो बीह ठाह ते उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदा। मां सम्झां हिक जे ख़िलाफ़ु थींदी त उहो 50 माण्हू ॿिया सुधरी वेंदा। ॾिसो त हाणे कल्ह टीं जागीराणी ऐं सेठार बिरादरी में मसइलो थियो आहे थोरी ॻाल्हि थी मामूली ऐं भला सभई वीचारा जागीराणी बि त ख़राबु न आहिनि सभिनि जी चंद लोफर चंद माण्हू जतोई बिरादरी में हुजे या कहिड़ी बिरादरी असां वटि हाणे बिरादरियूं आहिनि उन में चंद ॾोहारी क़िस्म जा लोफर माण्हू उन कबीलाई झेड़नि जे आड़ में पंहिंजा मुफ़ाद हासिल था कनि पूरे ॻोठनि खे यरगमाल करे वेठा आहिनि पंहिंजा उहे गुनाह ॾोह कनि था पुलिस छो त पुलिस नथी वञी कबीलाई झेड़ो आहे। हाणे उन में बाक़ी ॿियनि जो कहिड़ो गुनाह शैतान माण्हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू त न चाहींदा नी छो त उअं ई हिन ASP खां जेको तनवीर मुतुनी साहिब खां उअं ई उहे ॾोहारी क़िस्म जा माण्हू त भूखण भॼी विया आहिनि ऐं हाणे हू था चवनि मर इहो झेड़ो हुजे ॾोहारी क़िस्म जा माण्हू त पोइ सभु यरगमाल हुजे न पुलिस बि न हूंदी असां बि शेल्टर आहे माना कबीलाई झेड़ो आहे जेकॾहिं कबीलाई झेड़ा ख़तमु थी वेंदा इहे वेपन हथियार ख़तमु कयो वेंदो हितां मां सम्झां थो पोइ इहे चंद जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि
पाण खे सिलेंडर कंदा या पाण जो पाण ख़ुदा उनखे गर्क कंदो कम से कम असां ॿियनि ग़रीब मिसकिन माण्हुनि जा बचड़ा बची पवनि। अच्छा, हथियारनि जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हां इहो हथियार इहे किथां था अचनि, पुलिस जी मार्फत अचनि था जहिड़ी धुरनि वटि, केरु थो पहुचाए, छा इहो मैटर आहे, इहो आख़िर इहो जदीद हथियार जहिड़ी धुरनि वटि किथां था अचनि? साईं ॾिसो न, हाणे ज़रूरु हाणे इहो कंहिं रस्ते सां ईंदा हूंदा नी, हाणे असांखे त इहा ख़बर आहे त तव्हां कीअं था हथियार अचनि, केतिरो हुते ॾिसो नी। हाणे ॾिसो नी, ज़िले शिकारपुर में मां सम्झां थो नफ़री बि एतिरी कोन्हे, जो करे एॾे ज़िले वॾे खे कंट्रोल करे, ऐं हिन ज़िले में घटि अलाए केतिरे क़ौमनि, अलाए केतिरे पहाड़नि में जहिड़ो आहे। हाणे तव्हां सिर्फ़ु असांजे जतोई बिरादरी में ईंदव त कोई घर हिकिड़ो बि खानपुर में जतोई बिरादरी जो ख़ुदा ॾिसे थो जहिड़े खां बचियल हिकिड़ो घर बि, बाबा मामू भाणेजो नानी मासी को काॾा तूं माना कोई बि वांदो न आहे। ओवरऑल तव्हां ईंदव, मां तव्हांखे ॻाल्हि करे में ओढा खरोस बिजाराणी तेगाणी ऐं उन खां पोइ कंबराणी मारफाणी जहिड़ो आहे, हेॾे कलोड़ा मंगणी जा जहिड़ो आहे। हाणे केतिरा हिते मां तव्हांखे जहिड़ा घणी ॿुधायां त तव्हांखे माना हिते को मां सम्झां शिकारपुर ज़िले में कंहिं बिरादरी जो घर बि वांदो न आहे जिते जहिड़ो न आहे। तंहिं हूंदे असां इहो तॾहिं था अर्ज़ु कयूं हिते सिंध हुकूमत खे, IG सिंध खे, DIG लड़कण खे, हिकु दफ़ो ॿीहर ASP शिकारपुर तनवीर अहमद तुनू साहिब खे त ख़ुदा जे वास्ते इन झेड़नि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कनि, इन धुरनि खे पाबंद कनि, हितां जे चङनि खे पाबंद कनि त हीअ ठाह थी वञनि पूरे ज़िले में। ऐं मां हथ ॿधी पाक आर्मी खे अपील कंदुमि, रेंजर्स खे अपील कंदुमि त हू अची हिन में थोरो इन्वॉल्व थियनि, ऐं ASP साहिब उन खां मदद वठे, हितां जी इंतिज़ामिया DC साहिब आहे जी हू वठी करे शिकारपुर ज़िले में खून रेज़, इहे ॾिसो दहशतगर्दी आहे, जिते बि दहशतगर्दी थींदी आहे या फ्लड ईंदी आहे या किरोना त इहे इदारा आर्मी आहे, आर्मी जा इदारा सभु उन्हनि माना माण्हुनि जी मदद कंदा आहिनि। असां वटि बि उहो ई सूरत हाल आहे, कश्मीर वारी सूरत हाल आहे, असांजा रोज़ बचा मरनि था। असां पंहिंजे इदारनि खे, पंहिंजे पाक आर्मी खे उनखे अपील था कयूं त ख़ुदा जे वास्ते असांजे बचनि ते रहम कयो, खानपुर तालके में शिकारपुर ज़िले में आर्मी अचे ऐं असांजे बचनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे बेगुनाह। ॾिसो हाणे जितां कश्मीर में घणो टाइम लॉकडाउन, घणो टाइम माण्हू घरनि ते मौजूदु हुया, हाणे हिन वक़्तु खानपुर में असांजे जतोई बिरादरी में ख़ुदा ॾिसे थो उहा कश्मीर वारी सूरत हाल आहे, माण्हू घरनि ते मौजूदु आहिनि। हाणे ॿाहिरियूं माण्हू ॿाहिरि आहे, घर वारो उहो उते आहे, न ॿाहिरियूं अंदरि थो अची सघे, न अंदरियूं ॿाहिरि थो वञी सघे, माना न हो हेॾे थो अचे न हो होॾे थो वञे, उहे जेकॾहिं मरे थो तड़फे थो उहो हुते मरे, को बि पुछण वारो कोन्हे। इहा सॼी ज़िमेवारी असांजे इंतिज़ामिया जी आहे, सिंध हुकूमत जी आहे। मां वज़ीर आला सिंध खां अपील कंदुमि त ख़ुदा जे वास्ते त हिन शइ ते नोटिस वठनि, जल्द नोटिस वठनि त जीअं ही मसइलो हल थी वञे ऐं असांजे बचनि खे तहफ़ुज़ मिले। भाउ गुलाम हुसैन, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं क़बीलाई इशूज़ ते तव्हां ॻाल्हायो। नाज़रीन, तव्हां सोशल वर्कर ग़ुलाम हुसैन जतोई साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ख़ासि तौर ते क़बीलाई ज़िले जे हवाले सां शिकारपुर ज़िले मां क़बीलाई जहिड़नि जो ख़ात्मो कीअं अची सघे थो। साईं ग़ुलाम हुसैन जतोई साहिब इहा सजेशन ॾिनी त ज़िला इंतिज़ामिया SSP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियो साहिब सां गॾु सोशल जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि हितां जा, उन्हनि खे किरदारु अदा करणु खपे ऐं गॾोगॾु सिंध हुकूमत खे किरदारु अदा करणु खपे। ऐं इन खां अलावा रेंजर्स ऐं पाक आर्मी डिप्लॉयड कई वञे त जीअं हे जेको नासूर आहे, जेको क़बीलाई दहशतगर्दी आहे, उनजो ख़ात्मो अची सघे। अब्दुल रशीद महर, सिटी न्यूज़, शिकारपुर।